अपने लतीफ़े पेट ना कटी थी। सदा मास्टर मंजूर जी आ जाने थी बेत पड़ी लतीफ़ जो जी सरकार लतीफ़ फरमाइन था सूरत नड़े सूरत पर पूरब सूरत जेड़ा माण्हू सब मुआवञनि पर सूरत तू न मोए हो पूरन मथा पूर से कीन लहन लतीफ़ चवे। सिंध जो सुरीलो आवाज़, सिंध जो दर्दीलो आवाज़, पिरीन खे पचाइण वारो आवाज़, पिरीन जे पचार वारो आवाज़ सदा मास्टर मंजूर आहिनि। सदा मास्टर मंजूर हिकु ग़रीबाणे घर खां तालुक रखंदड़ आहिनि। सदा मास्टर मंजूर कासमाबाद फेज़ 2 वारे इलाइक़े जा रवासी आहिनि। पिण मास्टर मंजूर शहीद पिण मास्टर मंजूर जा शागिर्द आहिनि ऐं भांड बि आहिनि। तंहिंजी रवायतुनि खे क़ाइम ऐं दाइम रखंदा अचनि था। मास्टर मंजूर अॻ में त सिंध ईअं सम्झी जॾहिं मास्टर मंजूर विछड़ी वियो, सिंध ईअं सम्झो त असां खां मास्टर मंजूर विछड़ी हमेशा जे लाइ। सिंध नाउमीद थी वई हुई, सिंध असांजी नाउमीद थी वई हुई। असां वटि छा वरी मास्टर मंजूर जी का कैसेट न ईंदी, छा उहे कैसेट न ईंदी मास्टर मंजूर जी, मूं जहिड़ो यार न मिलंदे, या उहे आवाज़ आदि जो छंडड़ो ॾे यार मुंहिंजी दिलि खणी वियो, या उहे आवाज़ मिठड़ा मिठड़ा आवाज़ मास्टर मंजूर साण जेको बि मिलंदो हुयो ईअं कोन लॻंदो हुयो त को ईअं कोन लॻंदो हुयो को हुन सां पहिरियों दफ़ो कोई मिलियो आहे। ईअं महसूसु थींदो हुयो त सालनि ऐं वरियनि खां वठी उन सां वास्ता आहे। अहिड़े तौर तरीक़े सां सिंध अॼु असांजी नाउमीद आहे बगिस रूप चेंज आहे, आवाज़ त उहा ई आहे जीअं कोयल ॿोली थी किंजर ते आहे या कारूंझर ते या केटी बंदर ते या थर में जीअं मोर ॿोलींदो आहे ईअं सदाबार मास्टर मंजूर सदाबार से इन करे चऊं था जीअं मास्टर मंजूर जी रवायतुनि खे सदाबार रखियूं अचनि था। सदा मास्टर मंजूर असीं सिंधवासी हाणे नाउमीद न आहियूं मास्टर मंजूर जी आवाज़ ॿुधण जे लाइ। जीअं त दीगर टीवी टेलीविज़न सोशल मीडिया जी मदद सां असां सिंध वासियुनि जे अॻियां पेश थियो आहे। मिठड़ी आवाज़ मखीअ जीअं आहे।
तिन KTN आवाज़ मेरान सिंध TV ऐं सिंध जा जेके दीगर चैनल आहिनि उन जी मदद सां सदा मास्टर मंज़ूर असां पंहिंजी मिठड़ी आवाज़ करे खणी पहुता आहिनि। ऐं सदा मास्टर मंज़ूर जे आजामी उस्ताद बुखारी जो शेर कंदसि, जेको जीव जियारे सो जीअंदो रहंदो, तारीख़ तक़दीर ॾिनी पका, जेको सिंध संवारे सो बि जीअंदो रहंदो। हाँ सिंध जो हो सर माण्हू सुठो, सो मास्टर मंज़ूर हुयो।